हाणे ख़बर शेयर कयूं पिया मदईजे जी त सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी अॻवान शहीद आशिक़ जूनेजो जी वरसी जूनेजा होस मदईजे ते निहायत अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाई वई। इन सिलसिले में सुबुह जो क़ुरान ख़्वानी पिणु कई वई, जॾहिं त शहीद जे दर्जात जी बुलंदीअ जे लाइ ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो एहतमाम बि कयो वियो। वॾेरो इमदाद जूनेजो, बाग़ी अज़हर जूनेजो, शौकत जूनेजो, राशिद जूनेजो, सईद जूनेजो ऐं ॿियनि मेज़बानी जा फ़राइज़ सरअंजाम ॾिना, जॾहिं त तक़रीब में फराज़ अहमद मेमन, कामरेड सुनील कुमार, ग़ुलाम शबीर शेख, कमांडो पंवर गज़नफर जूनेजो, आज़ाद अहमद जूनेजो तोड़े सोशल मीडिया प्रेस क्लब जे अॻुवाणनि, जिन में इलाही बख़्श भुट्टो, अमीर बख़्श जूनेजो ऐं तौफ़ीक़ जतोई समेत ॿियनि माण्हुनि शिरकत कई। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया त जूनेजा हाउस ते शहीद आशिक़ जूनेजो जी वरसी मल्हाई वई आहे। इन सिलसिले में हिकिड़ी आम तक़रीब जूनेजा हाउस मदईजे ते मुनाक़िद कई वई। अचो त ॾिसूं त शहीद आशिक़ जूनेजो जो भाउ बाग़ी अज़हर जूनेजो वरसी जी तक़रीब जे मुनासिब अॼु असांजे बिरादर जी वरसी आहे शहीद आशिक़ हुसैन जूनेजो। अॼु खां केतिरा ई साल अॻु हू सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुयो, जिते नाम नियाद सिंध जे क़ौम परस्त अॻवान जेके पाण खे सिंध जो सिपह सालार सॾाइनि था, उन्हनि जे हथां शहीद कयो वियो हुयो। अॼु हुनजी वरसी हुई जेको असां सालों साल मल्हाईंदा आहियूं। ऐं सुबुह असां क़ुरान ख़्वानी ऐं ख़ैरात ईमानी ऐं संदसि जे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ी वई आहे। उन सिलसिले में ॿिया बि हुनजे पार्टी जा क़ौमी अवामी तहरीक ऐं अवामी तहरीक जा दोस्त बि हिते ई शरीक थींदा आहिनि ऐं शहरवासी ॿिया सभु ई। उहा वरसी असीं तमामु सादगी सां मल्हाई आहे। हिन दफ़े जेको आहे तहरीक जो कोई तंज़ीमी ज़िम्मेदार जेकी ज़िले जा उहे दोस्त ईंदा आहिनि, कुझु आया आहिनि, कुझु ईंदा आहिनि। सिलसिलो उहो हलंदो आहे शाम 4 बजे ताईं। शाम ताईं? हा हा, जी जी। ठीकु आहे, महिरबानी।